बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उमेद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। चवंदा आहिनि त इंसानु बीठो आहे त पहाड़ खां बि सख़्तु आहे, अगरि किरे थो त मेण बत्तीअ खां बि नरम आहे। ऐं जेके इंसान सब्र कंदा आहिनि उहे बि अज़ीम इंसान हूंदा आहिनि। सब्र करण जी सलाहियत उन में हूंदी आहे। उहे ई रब जी रज़ा खे सम्झंदा आहिनि। पुराणे दौर में हज जे दौरान हिकिड़ो शख़्स काबतुल्ला शरीफ़ जो तवाफ़ करे रहियो हुयो। उन जी नज़र हिकिड़े साइड ते पई जेके कंहिं दीवार जी छांव में हिकिड़ी औरत वेठी, पर उन जो हुस्न ॾिसी हीउ दंग रहिजी वियो। ॾिठईं त हिन जो हुस्न, हिन जी ख़ूबसूरती धरतीअ ते मां कॾहिं ॾिठो हुजे। हुन चयो त शायदि हिन जहिड़ो हुस्न धरतीअ ते ॿिए हंधि न हूंदो। उन बेख़बरीअ में ज़बान सां लफ़्ज़ कढी चयो त मूंखे ख़ुदा ॾिसे थो, ख़ुदा जी बारगाह में बीठो आहियां, त हिन खे का बि ज़हनी या दिलि जी तकलीफ़ का बि न हूंदी जो हिन जो हेॾो हुस्न बरक़रार बीठो आहे। लफ़्ज़ ज़बान मां निकितो, उन औरत ॿुधी वरितो। उन औरत हिन खे वराणियो त तूं छा चयो त मूंखे को ॾुखु कोन्हे, मूंखे का तकलीफ़ कोन्हे, हीअ मुंहिंजो हुस्न जो बरक़रारी आहे, तव्हां था चओ त माना मूंखे का बि तकलीफ़ कोन पवती। उन सॾु करे उन दीवार जी छांव में उनखे विहारियो ऐं उनखे चयईं त मुंहिंजो किसो ॿुध। उन औरत चयो त मां तोखे पंहिंजे घर जो किसो ॿुधायां। मुंहिंजो मुड़ुसु हिकिड़ी बकरी वठी आयो ज़िबह करण लाइ। बकरीअ खे ज़िबह करे मूंखे कुझु गोश्त ॾिनई, मां कुनीअ में चाढ़ी त जीअं ॿारनि बचनि सां गॾु खाऊं। मुंहिंजा 3 पुट हुया, हिकु मूंखे हंज ते हुयो ऐं 2 पुट ॿाहिरि रांदि पिया खेॾनि। मुंहिंजो मुड़ुसु हथु मुंहुं धोअण ॿाहिरि वियो त मुंहिंजे 2 पुटनि छा कयो जो उन्हनि पाण में ॻाल्हायो त बाबा बकरी कीअं कुठी। हुन नंढे पुछियुसि त कीअं। वॾो भाउ नंढे भाउ जे मथां चढ़ी करे जीअं बकरीअ खे मुंहिंजे मुड़ुसु ज़िबह कयो त उअं ई मुंहिंजे पुट नंढे ॿार खे बि ज़िबह करे छॾियो। वॾो भाउ डप मां भॻो पहाड़ वञी वसाईं। पहाड़ वञी वसाईं त उते वञी उनखे बघड़ खाधो। मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजे पुट खे ॻोल्हण लाइ निकितो। सॼो ॾींहुं ॻोल्हे 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 शाम थी वई। उञ ऐं बुख में उहो बि उते तड़पी तड़पी फ़ौत थी वियो। मां घर खां ॿाहिरि निकितमि त पंहिंजे मुड़ुस जी ऐं पुट जी ख़बर चार लहां या ॿियो को उन्हनि जे कढ मोकिलियां। मां अञा दरवाज़े ते मस पहुतमि त मुंहिंजो जेको हंज वारो ॿारु हो चढ़ियल कुनीअ खे वञी लोॾो जो ॾिनई त उहो गरम पाणी गोश्त हिन जे जिस्म ते पियो। सॼो गोश्त हॾ खां जुदा थी वियो, सड़ी ख़ाक थी वियो। इहो मंज़र बि मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। हिकु पुटु कोंदे ॾिठुमि, हिकु पुट खे बघिड़ खाई वियो। मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे त उञ बुख में उनजी ॻोल्हा में मरी वियो। ऐं मुंहिंजी जेका हिकु वॾी धीअ हुई जंहिंजी शादी थियल हुई, उनखे उते ख़बर पई त मुंहिंजे पेकनि में हीअ हशर थियो आहे। उन जीअं ख़बर ॿुधी उहा बि उते जीअं किरी उते फ़ौत थी वई। हुन माण्हूअ खे जॾहिं सॼो किसो ॿुधाईं, हुन माण्हूअ जे वात में आङुर अची विया। हुन चयो त पोइ तोखे का तकलीफ़? हुन चयो मां रब जी रज़ा में राज़ी आहियां। मां दाहूं कयां, कूकू कयां, मुंहिंजी का बि शइ वरण वारी कोन्हे। मुंहिंजे रब जी रज़ा अहिड़ी हुई, मुंहिंजे सॼे ख़ानदान जो मसइलो ईअं लिखियलु हुयो त मां सब्र छो न कयां। अॼु बि रब जी बारगाह में काबतुल्ला शरीफ़ में वेठी आहियां। बसि चवां थो त उहो राज़ी थी पए। मुंहिंजूं क़ुर्बानियूं जेके बि हुयूं उहो मुंहिंजो रब पाक क़बूल फ़रमाए। उन माण्हूअ उन औरत खां माफ़ी वरिती। उन चयो त मूं शायदि ईअं सम्झो त तुंहिंजो हुस्न जेको बरक़रार बीठो आहे त तोखे दुनिया में का बि ॾुख तकलीफ़ न हूंदो। इन जे करे मां इहो लफ़्ज़ मुंहिंजे वाता निकिरी वियो, मूंखे माफ़ु कर। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त सब्र हिकु अहिड़ी शइ आहे, सब्र न करण सां बि इंसान जो पंहिंजो नुक़सानु आहे। दाहूं करण सां, कूकूं करण सां, पाण खे तड़पाइण सां इंसान त नथो रुकिजी सघे। अगरि रब जी रज़ा ख़ातिर अगरि सब्र करे ऐं चवे त इहो मुंहिंजी क़िस्मत में रब लिखी छॾियो हुयो त शायदि इंसानु थोरी तकलीफ़ खां बची सघे थो। इंसान जो छा आहे? इंसान जो असली घर बि त क़बर आहे। हिते त ही सभु आरज़ी आहिनि। त इंसान जे वञण वक़्तु वाक़ई इंसान जो दिलि बि भरिजी ईंदो आहे, दिमाग़ु कमु करणु छॾे ॾींदो आहे। जॾहिं पंहिंजे मुहबत भरिया माण्हू जिन्हनि सां गॾु खाए थो, पीए थो, उथे थो, वेहे थो, उन्हनि जी मुहबतूं पिराए थो ऐं उहे जॾहिं हिन दुनिया मां रुख़्सत थींदा आहिनि, उहे विछड़ंदा आहिनि, त वाक़ई मुहबत करण वारनि माण्हुनि खे हीअ 4 क़िबला जेके आहिनि त ऊंदहि नज़र ईंदा आहिनि। हीअ ज़िंदगी हलाइण वक़्तु ऐं पोइ उन्हनि खे सोचूं ईंदियूं आहिनि त हीअ मुंहिंजी ज़िंदगी कीअं हलंदी।
मुंहिंजे सॼो घर त उहो पियो हलाए। जेको बि थींदो आहे अलाह पाक इंसान लाइ बहितर ई कंदो आहे। हिकु दरवाज़ो इंसान लाइ बंदि कंदो आहे, उनजे एवज़ 10 दरवाज़ा खोलींदो आहे। हमेशह रब जी रज़ा में राज़ी रहो ऐं अलाह पाक खां माफ़ी वठंदा रहो त हे मुंहिंजा मालिक परवरदिगार, ही बि सभु तुंहिंजा हुया, असीं बि सभु तुंहिंजा आहियूं, तूं पंहिंजी रज़ा में राज़ी रह। असांजे लाइ जेको बि बुरो लिखियलु आहे त सुठो करे लिख। असांजे ख़ताउनि, असांजे ग़लतियुनि असांखे माफ़ी अता फ़रमाए। जेको बि बुरो लिखियलु आहे उन्हनि खे बहितर करे छॾ।